नाज़िन नंगर पार्कर में बासरनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठ जेठियार जे रहवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर उस्मान जान ख़ासि खेली। नंगर पार्कर भरिसां ॻोठ जेठियार जे रवासियुनि पारां बासर माण्हुनि जे मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इंसाफ़ जी घुर कई वई आहे। उन सिलसिले में अॻवाननि मेहरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गफ़ूर जा पुट नगर सिद्दीक अशरफ शकीब मोहम्मद गफ़ूर पान अशरफ इहे सभु असांजा ज़ुल्म करे असांजा अचण वञण में वहिला असांजा रस्ता गस्ता बंदि आहिनि। असांजा वीचारा वॾा माइट पीरसन खटुनि जे हवाले आहिनि के फालेज जा मासूम ॿार असां 24 कलाक हिरास में आहियूं। असांखे हिरासमेंट खपे, असां सां वहिला असांजो ज़ुल्म आहे, असां इंसाफ़ खपे। असीं ग़रीब मिसकिन थर जा मज़दूर क़िस्म जा माण्हू आहियूं, असीं केॾांहुं वञूं? असां ज़ुल्म में आहियूं, असांजो ज़ुल्म आहियूं, असांखे इंसाफ़ खपे। नंगर सिद्दीक अशरफ सखी मोहम्मद इन ॿाहिरि सभु आहिनि लठ कुआड़ियूं बंदूक खणे वेठा आहिनि। असां जिथां मटूं त आॾा वेठा आहिनि। असांखे माण्हुनि जे धमकियूं ॾिन असां किथां किथां मटे नथा सघूं। असांखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे। मोहम्मद सिद्दीक नंगर सभु ॼणा कुआड़ियूं लठियूं खणी आया ॿिन्ही ते वेहण आया ऐं अकेलो ॼणो हुओसीं त असां हुलाट थियो। माण्हू ॿिए ॻोठे आया हुते फैसलो टारियूं पोइ वेंदड़ भॼी विया। एहतजाज कंदड़नि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त बासर माण्हुनि ख़िलाफ़ तुर्त कार्रवाई करे खेनि तोहफ़ो फ़राहम करे ॾिनो वञे। कैमरामैन आज़ाद इरफान ख़ासि खेल सां गॾु उस्मान जान ख़ासि खेली मेहरान टीवी न्यूज़ नंगर पार्कर।